अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्त। जीअं त अॼु हिकु तव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि जेका हिकु सचे दोस्त जी मिसाल आहे। सो ॻाल्हि ईअं आहे जो हिकु छोकिरो हुयो जेको देरि सां घरु ईंदो हुयो। हुनखे पंहिंजे पीउ हर रोज़ु चवंदो हुयो, बाबा टाइम सां घरु अचो, टाइम सां घरु अचो। छोकिरो चवंदो, हा बाबा ठीकु आहे, बाबा वियो केॾांहुं में। छोकिरो इहो जवाबु ॾींदो, तव्हां बाबा जी संगत में। छोकिरे जो हर रोज़ जो इहो धंधो थी वियो, देरि सां अचणु, पीउ जो रोज़ु धंधो थी वियो, त हुनखे चवणु नसीहत ॾियणु। त हिकु ॾींहुं छोकिरे जे पीउ छोकिरे खे ॿांह मां झले चयो त इहा तुंहिंजी कहिड़ी संगत आहे जो जंहिंजे लाइ तूं राति ॾींहुं पंहिंजो घरु ॿियो सभु शइ विञाई थो, ऐं इहा कहिड़े कम जी आहे तुंहिंजी संगत। छोकिरे जे पीउ पंहिंजे पुट खे चवणु लॻो, छा तोखे दोस्ती जे मतिलब जी ख़बर आहे त दोस्ती छा हूंदी आहे? हुन चयो, हा हा बाबा, छो न, असांजा भला भला दोस्त आहिनि, असां सां हीअं था कनि हूअं था कनि। त हुनजे पीउ हुनखे चयो, चाल हल तुंहिंजे दोस्त खे आज़मायूं था हली। हुन पंहिंजे छोकिरे खे ॿांह मां वठी छोकिरे खां पुछा कयूं, छोकिरे जे कंहिं दोस्त जे दर ते पुॻा, उते वञी सॾु कयूं त छोकिरो निकिरी आयो ॿाहिरि। छोकिरो निकिरी आयो त छोकिरे जो जेको दोस्त हो हुनखे छोकिरे जे पीउ चयो, बाबा आऊं तुंहिंजे हिन दोस्त जो आऊं पीउ आहियां, ऐं जेको आहे सो असां खां पोइ हिते ॻोठ में झेड़ो थी पियो, झेड़े जे दौरान हिकु माण्हू मरी पियो आहे। हाणे असांखे तूं पनाह ॾे, असांखे किथे लिका छुपा, जेसीं ताईं अॻिते पोइ हिते वराड़ो पुठियां आहे उहो थिए त पोइ असां वरी राह मुसाफ़िर थी ईंदासीं, पंहिंजो बंदोबस्तु पाण कंदासीं। त हुनजे छोकिरे जो दोस्त जेको हुनखे छोकिरे जे पीउ खे उते ई जवाबु ॾिनो, चए चाचा बाबा असां ग़रीब माण्हू अॻे ई ढिॼूं परेशान आहियूं, ऐं असां खां इहो कमु कोन्ह थींदो, महिरबानी कयो हितां तव्हां निकिरो, ईअं न त पोयां जेको वराड़ो अचे पियो हिते असां वटि रसि न अची असां कंहिं मसइले में फासूं। छोकिरे जे पीउ छा कयो, छोकिरे खे ॿांह मां वठी चयो, हल त हलूं। उतां रवानो थी वियो त थोरो अॻिते वञी छोकिरे खे चई, अॼु हल मुंहिंजो हिकु दोस्त आहे जंहिंखे मूंखे ॾिठे खे मिले खे बि तक़रीबन 20 खां 22 साल थी चुका आहिनि। अगरि जे हू हयाती हूंदो त तोखे दोस्त जी मतिलब जी ख़बर पइजी वेंदी हली। अॼु हल त ओॾे ई हलूं था। दोस्त थियो ईअं त हू पंहिंजे पुट खे वठी पंहिंजे दोस्त ॾांहुं रवानो थी वियो। जॾहिं दोस्त वटि पुॻो, हुनजे घर जे अॻियां दर ते पुॻा त हुन हिकु सॾु कयो त हुनजो दोस्त हयाती हुओ। हुन दोस्त छा कयो, दोस्त जो आवाज़ु सुञातईं, हुन पंहिंजे घरवारी खे उथारे चई, जेके बि घर में पैसा आहिनि इहे मूंखे सभु ॾे। त हिन देरि में 4-5 मिंट गुज़री विया, वरी हुन ॿियो सॾु कयो त हुन छा कयो, घर में घरवारी खे चई जेको हथियार आहे, उन ज़माने में हथियार लोह जो हूंदो हुयो, कुहाड़ी तलवार इहो हूंदो, पर हुन घर मां हिकिड़ी कुहाड़ी खईं तेसीं ताईं दोस्त जो टियों सॾु थी वियो। त हुन दोस्त जे घर में हिकु जवान न्याणी हुई, जंहिंखे पंहिंजे पीउ उथारे ॿांह मां वठी ॿाहिरि रवानो थी वियो। चोथें सॾु करण खां अॻु में ई उते पुॼी वियो पंहिंजे दोस्त ताईं। त हुन दोस्त पंहिंजे दोस्त खे ॾिसी ऐं न्याणी खे ॾिसी हुनखे पंहिंजो रओ या को अजरक लोई पाराए चई, भाउ तूं न्याणी खे छाजे लाइ वठी आहीं? चई, यार तूं सॾु अहिड़े हिसाब सां तकिड़ा कया, पहिरियों तो सॾु कयो, मूं चयो शायदि दोस्त एतिरे टाइम खां पोइ मूं वटि आयो आहे, अधु राति जो आयो आहे, शायदि हुन ते का पैसे जी मुसीबत हुजे त मूं पैसा कयां। ॿिए सॾ ते हुन जेको सॾु कयो त हुन इहो ई सोचियो त माना शायदि मुंहिंजे दोस्त खे झेड़ो झटे में कंहिं हथियार जी ज़रूरत आहे, कंहिं माण्हू जी ज़रूरत आहे, मूं हथियार खयों, कुहाड़ी खणी तोड़ायो आहे। 3 सॾ ताईं इहो हुन चाचे माना अंदाज़ो लॻायो त भई मतां मुंहिंजे दोस्त खे किथे झेड़े में, किथे मिटनि माइटनि में कंहिं संग बंदी जी ज़रूरत हुजे, हुन वटि संग न हुजे, एवज़ में आउं पंहिंजी न्याणी वठी आयो आहियां। हुन पंहिंजे दोस्त खे चई, मां पहिरीं तूं पंहिंजी न्याणी खे छॾे आयो। न्याणी खे छॾे आयो, पोइ हुनखे सम्झाईं त बाबा असांजो को बि तव्हां में कमुकारु कोन्हे को, कमु इहो हो जो मुंहिंजो छोकिरो देरि सां रोज़ु घरु अची रहियो आहे,